प्रेस क्लब वारो कोहली बिरादरी जी औरतुन बासर सेठ खिलाफ एहतजाज कंदे सेठ सब्जी विक्रो कंदड़ मोहन गोवा ते इल्ज़ाम हयो आहे त हिन रात असांजे नौजवान विष्णु कोहली ते हमलो करे खेसि सख्त ज़ख्मी करे छडियो आहे, जेको अस्पताल दाख़िल आहे, जड॒हिं त पुलिस केस वठण बजाए राजोणीअ ते ज़ोर भरे रही आहे। एहतजाज कंदे महावजी कोहली, पप्पू ऐं भलियो कोहली एसएसपी खां मुतालबो कयो त केस दाख़िल करे हमलो कंदड़ खे गिरफ़्तार कयो वञे। सॻियूं भरिसां गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंटरी स्कूल हरिया में तालीम जे माहिर उस्ताद सैयद अहमद शाह बुखारी जी सर्विस तां रिटायरमेंट जी फेयरवेल पार्टी गवर्नमेंट बॉयज़ स्कूल हरिया जे उस्तादनि वालिदैन एसएमसी तरफ़ां रखी वई, जंहिंमें डायरेक्टर एजुकेशन सेकेंडरी हायर सेकेंडरी रीजन सखर जनाब शहाबुद्दीन इंधड़ जिन मेहमान ख़ास हुआ। स्कूल जा उस्ताद अजीज अहमद, उस्ताद अनवर अली ऐं ॿिया बि केतिरा शरीक थिया। सॻियूं में यूटिलिटी स्टोर इंचार्ज असलम कुरैशी जी गरीब अवाम सां कयल नाइंसाफ़िन ख़िलाफ़ शहरनि सियाल स्टॉप वटि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सख़्त नारेबाज़ी कई। बरकत चन्ना, नियाज़ मंगणे जो ऐं ॿियनि दाहींदे चयो त सॻियूं में यूटिलिटी स्टोर इंचार्ज असलम कुरैशी अवामी रिलीफ वारियूं सस्तियूं शयूं गिहु, खंडु, चांवरनि समेत ॿियूं शयूं अवाम खे ॾियण बदिरां राति जी उंदाहीअ में ज़ाती दुकान ते खणी वञे थो ऐं बाक़ी कुझु सामान पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे ॾिए थो। हिननि मुतालबो कयो त यूटिलिटी स्टोर सॻियूं जे इंचार्ज ख़िलाफ़ क़दम खंयो वञे। सिंध जे समाजी भलाईअ वारे सूबाई वज़ीर ऐं चेयरमैन सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी मोहम्मद साजिद जोखियो शहीद गुलाम मुर्तज़ा बलोच जी वरसी तक़रीब में शिरकत कई ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी PS 87 जे सदर इमदाद जोखियो, PP अॻवान हाजी अली अहमद जोखियो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। उन मौक़े ते सूबाई वज़ीर मोहम्मद साजिद जोखियो चयो त शहीद गुलाम मुर्तज़ा बलोच हिकु बहितरीन शख़्स हो जंहिं पार्टीअ लाइ कुर्बानियूं ॾिनियूं ऐं फ़क़ीर मंश इंसान हो जंहिंखे हमेशह यादि रखियो वेंदो। सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सहकार सां हलंदड़ ज़िंदगी फाउंडेशन एलिमेंटरी स्कूल हाफ़िज़ गुलाम कादिर आराईअ में सालियाने इम्तिहान जे रिज़ल्ट ॿुधाइण ऐं 8 क्लास पास कंदड़ शागिर्दनि जे मान में अलविदाई तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें वालिदैन, उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾी तादाद में शिरकत कई।